अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, आया खादम खोकर मतलब असां आहियूं जमी फाता आहियूं KTN ड्रामे सेट ते। असांजा आर्टिस्ट बि हिते आहिनि, असांजा कैमरामैन बि आहिनि, असांजा प्यारा दोस्त, असांजो कैमरामैन अदो महफूज़ महिरबानी। ऐं कल्ह अदा वॾो हिकिड़ो रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे त माना सर मां तव्हां ॾे बि अचां थो त माना सभिनी दोस्तनि खे मां कांग्रेचुलेशन चयो त माना हिकु ॾींहं में 32 सीन कढिया ऐं साईं सलाम आहे तव्हांजी सर्विस अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो आबाद जो। असांजो भाउ असांजे सीनियर असांजो अदल गबूल साहब जो फर्ज़न साईं असांजो माजिद साहब सर चाल आहे ख़ुशि आहियो त बि सही आहे। माशाल्लाह माशाल्लाह, तव्हांखे मुबारक। वॾी महिरबानी। ऐं असांजो सीनियर स्टेज टीवी जो बहितरीनु आर्टिस्ट असांजो जनाब साईं सरफराज़ पंवर साहब तव्हांजे साम्हूं। साईं अस्सलाम वालेकुम या अली मदद छा हालत है? ख़ुशि आहियो? सीन हले होटल जो दाल हाज़ुर आहे जंहिंखे खणी दाल बाक़ी हाज़िर आहे। ऐं असांजो ड्रामो यकीन थो हले सुठो आहे त महिरबानी करे असांखे ज़रूरु कमेंट्स में ॿुधाईंदा। जिथे रहो ख़ुशि रहो आबाद।